जॾहिं खां निभागी छोरी ॼमी आहे असांजा मसइला हल ई कोन था थियनि। अहिड़ो को पेर गरो अथसि। अदा ॿुधो आहे त पुलिस में केस दाख़िल कयो अथनि। मूंखे त इहो ॿुधाए त पुलिस कहिड़ी जांच कंदी, कहिड़े माण्हू खे गिरफ़्तार करे वठी ईंदी, ॼारी वेठा हणो। मां त चवां थी उन्हनि छोकरनि खे घुराए करे न्याणी जो रिश्तो पीरल लाइ वठो। न्याणी वीचारी सुखी ज़िंदगी गुज़ारींदी। हाँ मरियम, उनजे बारे में बि सोचींदुसि। अदा सोचियो ना, इहो रिश्तो मूं लाइ वठो। पहिरियां तूं खानण जो चालीहो ते गुज़रण ॾे, पोइ मां उन्हनि छोकरनि सां ॻाल्हाईंदुसि। ऐं मूंखे पूरी पूरी पक आहे त छोकरा रिश्ते ॾियण खां इनकार कोन कंदा। तव्हां छा था सम्झो त मिठण खे मुराद ई अगवा कयो आहे? ॿियो केरु थी सघे थो? उहे ई अमरा जेके अदा मिठन जे मथां फायर कनि। काइम खान बि अथसि इहो काइम खान मुराद वारा सोडल खे ॿधी खणी आया आहिनि छा? सोडल खे छो ॿधी खणी ईंदा? एॾी पकाई थो करी ॼण असांखे ख़बर ई कोन्हे। मूंखे ख़बर आहे मोलू, जेके तूं वटि ईंदो अफ़वाह फैलाईंदो, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ये अञा ताईं मूंखां ॻाल्हि लिकाए थो। जे बेगुनाह खे पुलिस मारे छॾियो, उनजो तव्हां छा सोचियो आहे? अमा साइणा, उनखे चोर फोरू ऐं दहशतगर्द ॼाणाए मारे वियो आहे। हाणे जेकॾहिं उनजी को बि पोइवारी कंदो त उनजे मथां बि केस दाख़िल करे छॾींदा। हिते केॾो न सुकून आहे। दिलि चवे थी त ईअं ॿाहिरि हलियो वञे, किथे अकेलाई में घर ॾिजे, न कंहिंजी ॿिनि में न कंहिंजी टिनि में। हा यार, पहिरियां असां ॻोठ जे विच में हुआसीं त पोइ रोज़ झेड़ो झगड़ो, कॾहिं ॿारनि तां त कॾहिं औरतुनि जो पाण में। हाणे हिते असां पंहिंजे मुंहुं ॾाढा सुकून सां वेठा आहियूं। जॾहिं माइटनि सां गॾु हूंदा हुआसीं त ओड़े पाड़े जूं मायूं अची घर में लुड़ हणी वेंदियूं हुयूं। हाणे हिते अकेलो घर आहे, सॼो ॾींहुं सुकून लॻो पियो आहे। भाॼाई, मां बि अहिड़ा ई ख़्वाब ॾिठा हुया, पर ख़्वाब त ख़्वाब हूंदा आहिनि न, ख़्वाब कॾहिं पूरा न थींदा। न उमेद न थी, मालिक भलाई कंदो। तोखे तुंहिंजे हिसे जूं ख़ुशियूं ज़रूरु मिलंदियूं। सभु कुझु तुंहिंजे साम्हूं आहे सोडल, पोइ बि तूं मूंखे उमेद ऐं आसरा पियो ॾी। मालिक साईं मूं कॾहिं बि उमेद न ख़तमु कजे गुलपरी। जेकॾहिं हू तोखे ख़ुशी ॾियणु चाहे त कहिड़ी देरि लॻंदी। हा भाॼी, मालिक साईं राज़ी थी वञे न त पोइ सभु रुकावटूं दूर थी वञनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ॿियो हाल? केरु आयो? कीअं आया? कंहिंमें कमु आहे? कमु त कंहिंमें न आहे। कमु न आहे? पोइ हिते छाजे लाइ आया आहियो? हितां गुज़रियासीं, उतां किथे नज़र पई, बुख लॻल इतने लड़ी आयासीं। तॾहिं मन वारा अहिड़ा सवाल न कंदा। सवाल इन करे था कयूं जो अॼुकल्ह दोस्त घटि ऐं दुश्मन घणा थी पिया आहिनि। असां त तव्हांजे न दोस्तनि मंझि आहियूं न दुश्मननि मंझि, राह वेंदे मुसाफ़िर आहियूं। मानीअ जो टाइम हुयो तॾहिं लड़ी आयासीं। जेकर मानी खारायो त तव्हांजी महिरबानी, न त का ॿी उतां ॾिसूं। मानी त तव्हांखे मिलंदी, पर पंहिंजो तारफ़ कराईंदो। कॾहिं कॾहिं वाक़फ़ियत नुक़सानकार थींदी आहे, जेकॾहिं वाक़फ़ियत न हुजे त बहितर आहे। अदा मूंखे ही ख़ैरी कोन था लॻनि। मुंहिंजा भाउ मुसाफ़िर आहे न, पंहिंजो रस्तो वठी निकिरी वेंदा, पर जेकॾहिं असांखे नुक़सान ॾियण जी कोशिशि कयूं न त असां खां बची कोन सघंदा। वञी तूं मानी कराए। तव्हां मानी खाओ न, छो थिया हो? चो मुरो सारू था। अदा ये वाओ
सुञाणप थी वई माफ़ कर वॾो नुक़सान थींदो जंहिंजो असालो को बि न भरे सघंदो जेकॾहिं इहो साल मां तव्हां खां कयां छा नवाज़ खान मां चवां थो सुठो इन में अथई त मुंहिंजे भाउ खे मुंहिंजे हवाले कर न त नुक़सान जा ज़िम्मेवार तव्हां पाण हूंदो। असांखे अली ख़ान जी का बि ख़बर न आहे त पोइ मुंहिंजो बि इहो ई जवाबु आहे त मिठण खे असां ॾिठो ई कोन्हे। पक करण जे लाइ हिते पहुता आहियूं त जन असांजे मथां फायरिंग कई उन्हनि जा पेरा हिते लॻनि था या न। जेकॾहिं पक थी वई अथव त पोइ वञो न गायो पेर वधीक मां पंहिंजे तॾे ते तव्हांजा पलीत पेर बर्दाश्त नथो करे सघां।